नाज़रीन, हैदराबाद में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते अॼु ॿिए ॾींहुं बि स्कूलनि, इस्पतालनि ऐं ऑफिसनि जी तालाबंदी कई वई आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे सलीम मल्हा। जी सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते पेंशन मां कटौती ऐं ॿियनि मसइलनि जे हल जे लाइ अॼु ॿिए ॾींहुं बि ऑफिसनि जी जेका तालाबंदी कई वई आहे। तालाबंदी सबबि हैदराबाद जूं जेके समूरियूं सरकारी इस्पतालूं, इन खां अलावा ऑफिसूं ऐं स्कूल उहे मुकमल तौर ते बंदि आहिनि। जॾहिं शहबाज बिल्डिंग में सरदार अली शाह जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो आहे। हड़ताल सबबि जेको आहे कमिश्नर ऑफिस, DC ऑफिस, मुख्तियार कार, AC सब रजिस्ट्रार समेत हेल्थ ऐं ॿियूं जेके ऑफिसूं आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि आहिनि। मुलाज़िमनि पारां एहतजाज कयो पियो वञे। हिननि जो चवणु आहे त सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते जेको आहे 23 सितंबर खां 27 सितंबर ताईं समूरियूं जेके ऑफिसूं आहिनि ऐं स्कूल आहिनि उन्हनि में तालाबंदी रहंदी ऐं हिन खां पोइ बि जेकॾहिं मुतालबा तस्लीम न कया विया त हिननि जो जेको एहतजाज आहे उहो जारी रहंदो। हिननि जो चवणु आहे त हिननि जा जेके समूरा मुतालबा आहिनि उहे जाइज़ आहिनि ऐं जेसिताईं उहे मुतालबा तस्लीम न कया वेंदा तेसिताईं हिननि जो जेको एहतजाज आहे उहो जारी रहंदो। सलीम, जी महिरबानी।